अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन व आक़िबतुल लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम। फ़ौज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बरादरान इस्लाम ऐं नाज़रीन सादात इकराम व तुलबा ऐं सगोरा आलम इस्लाम, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। प्यारे दोस्तों, अज़ीज़ो, अज मां अरकान हज जे बारे में एक मौलूद शरीफ़ मुंहिंजी शाइरीअ में लिखी यूट्यूब चैनल सिंधी शाइकी में अपलोड कयां थो। इंशाअल्लाह मुंहिंजे आवाज़गार भाउरनि खे पसंदि ईंदो ऐं सिंधी शाइकी चैनल खे अॻिते वधाईंदा। थोरा ऐं थोरा मूं ते मारूड़नि जा, थर में वारी थोरड़ी त्या गणेरा, भलायूं ऐं बेरा गणे गणंदसि केतिरा। अवां अकुलमंद दोस्तनि जा लख लख थोरा मोहन नाचीज़ फ़कीर मोहम्मद ख़ान कोंदराई खे दाद ॾेई नवाजियो। अल्लाह अवां खे सदाईं ख़ुशि रखे। मूंखे अवां जी दुआ ऐं दाद खपे, इमदाद न। इमदाद मुंहिंजे अल्लाह जे हथ आहे। हू रब पालण हार, कीड़ीअ खे कण, हाथीअ खे मण रोज़ी रसाए थो। प्यारे दोस्तो ऐं अज़ीज़ो, सन 2007-08 में हरमैन शरीफ़ ॾांहुं हलण जी तयारी कई। हिन गुनाहगार फ़क़ीर जो फॉर्म रद्द थी आयो। पोइ जॾहिं जयपुर एयरपोर्ट मां हाजियुनि खां मोकिलाए करे मुंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾांहुं ही अर्ज़ हाल ॾोरापो ॾेई ख़तरो हलायो। हीअ अदा मुंहिंजे अल्लाह जल जलाल जल शान जी दरबार में पसंदि पई ऐं मूंखे हरमैन शरीफ़ जो पंधु मुंहिंजे मौला नसीब फ़रमायो। ख़ैर सां 2009 मां मुंहिंजी मिठड़ी अमड़ जे सांगे हज करे मोटी आयो। आमीन। ॿुधंदड़ नाज़रीन, का ग़लती हुजे त माफ़ कंदा। व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अदा हाजी हिते दर्जो, अदा हाजी थोरा तर्जो, लिखां पियो खत ही लालण के नियापो। मुनाकस जो नबी निर्वार के चइजो। अदा हाजी लिखां के जागदा अगर जागदा हथड़ा। मिठो नालो मोहम्मद जो नुको आए लिखण जहिड़ा। गुनहगारन गरीबन जूं अजो आहूं अगाईंदो सनइयो। हीअ सिकायल जो सखी सरकार के चइजो। अदा हाजी हिते दर्जो, अदा हाजी थोरा दर्जो, लिखां पियो खत ही लालण के नियापो। मुनाकस जो नबी निर्वार के चइजो। हली हरमी न मुंहिंजे कर अदब सां किजे अदा उमरो। सफ़ा मरवा विचां डोड़ी सही किजे तूं बदी संदरो। हलक जो उत करे हीलो, हलक जो उत करे हीलो, अदा अहरा मलाए दूं सनइयो। हीअ सिकायल जो सखी सरकार के चइजो। अदा हाजी हिते दर्जो, अदा हाजी थोरा दर्जो, लिखां पियो खत ही लालण के नियापो।
नई मुनाकस जो नबी निर्वार के जय जो जॾहिं हज जो थींदो कोई ख़ासि आमोगो रही हिकु ॾींहुं तूं मीना में उते आजी हूंदो सभु को पढ़ी अरफात में आऊं पढ़ी अरफात में आऊं लुढ़क लारूं वहाए तूं सनइयो हीअ सिकायल जो सकी सरकार खे चइजो अदा हाजी हिते दर्जो अदा हाजी थोरा दर्जो लिखां पियो ख़त ही लालण खे नियापो नई मुनाकिस जो नबी निर्वार खे चइजो तवाफ़ी किज जियारत खे हाणे वारो विधायो हज़र असवद चुमे चा वटि सजण किज तूं सफ़र सायो रही 8 ॾींहं मदीने में रही 8 ॾींहं मदीने में कुबा ॾिस कोड मकाए तूं सनइयो हीअ सिकायल जो सखी सरकार खे चइजो अदा हाजी हिते दर्जो अदा हाजी थोरा दर्जो लिखां पियो ख़त ही लालण खे नियापो नई मुनाकिस जो नबी निर्वार खे चइजो वठी ॾिजी न्याज निवड़त सां अॻियां ख़ैरात ख़िदरा जे शुफा वटि तूं सजण पढ़जा फ़र्ज चालीह नमाज़न खे उते किजे पेश पिरियन खे उते किज पेश पिरियन खे संभाले ख़त ही साईं जो सनइयो हीअ सिकायल जो सखी सरकार खे चइजो अदा हाजी थोरा तर्जो अदा हाजी थोरा तर्जो लिखां पियो ख़त ही लालण खे नियापो नई मुनाकिस जो नबी निर्वार खे चइजो